Welcome to Time News Studios. You are watching 1 p.m. Bulletin. कराची में SSGC जे बरतरफ़ मुलाज़मन सुप्रीम कोर्ट ॾांहुं मार्च जी कोशिश दौरान पुलिस सां चकरियूं पुलिस मुज़ाहिरीन खे फवारा चौक ते रोके छॾियो। अहलकारनि ऐं मुज़ाहिरीन में मुंहुं मारी। एहतजाज में SSGC मां बरतरफ़ थियल सवें मुलाज़म शामिल। मुलाज़मनि तरफ़ां फ़ौरी तौर बहाल करण जो मुतालबो। सिविल एविएशन अथॉरिटी के ज़मीन ते शादी हॉल्स हलाइण या ॿियनि सरगर्मियुनि जी इजाज़त नाहे। सुप्रीम कोर्ट CAA जी ज़मीन ते सरगर्मियुनि बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। खातनि जी जालसाज़ी में CAA अमलदार मुलविस हुजण जो इंकशाफ। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में DG सिविल एविएशन अथॉरिटी के छंड पटींदे चीफ जस्टिस चयो त कराची एयरपोर्ट के खंडर बणाए छॾियो अथव। तव्हां अकेला ही राति जो जहाज़ उॾाईंदा आहियो। माण्हू सुतल हूंदा आहिनि ऐं तव्हां जा जहाज़ मथां लामारा ॾींदा आहिनि। माण्हुनि खे रिढूं या ॿकरियूं सम्झो अथव। छा तव्हांखे ज़मीनुनि ते शादी हॉल्स हलाइण जी इजाज़त ॾिनी वई आहे? सुभाणे कैसीनो ऐं नाइट क्लब्स बि खोले छॾिजो। फिज़ा में बि शादी हॉल्स ठाहे छॾियो। अदालत DG CAA मेंबर रेवेन्यू बोर्ड ऐं DG FIA खे रिपोर्ट सूदो तलब करे वरितो। सिंध जे समूरनि DCs के हद दख़लनि ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन ऐं सेशन कोर्ट्स में सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़नि बाबति केसिस जी पैरवी करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में रेवेन्यू बोर्ड जे मेंबर चयो त हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ DC के दरख़्वास्त गुज़ार बणाइणो हूंदो आहे। अदालतुनि जे करे DCs शिकायत दाख़िल कराइण खां लवाइनि था। रेवेन्यू बोर्ड तरफ़ां 95% ज़मीनी खाता कंप्यूटराइज़ करण जी दावा। ज़मीनी खातनि में 5 लख एंट्रीज़ शकी करार, 237 एंट्रीज़ ब्लॉक। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी दौरान चीफ जस्टिस चयो त रिपोर्ट में इहो न ॿुधायो वियो आहे त केतिरी ज़मीन ते कब्ज़ो थियल आहे। कराची डिवीज़न में सरकारी ज़मीन तां कब्ज़ा छॾाए ईंदड़ ॿुधणी ते रिपोर्ट पेश करण जो हुकुम। शकी एंट्रीज़ तस्दीक़ लाइ लाॻापियल DCs ॾांहुं वारण जो हुकुम। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान वफ़ाक़ी वज़ीर आज़म सवाती के संगीन इल्ज़ामनि ते जवाब लाइ 15 ॾींहनि जी मोहलत ॾेई छॾी। इलेक्शन कमीशन ते संगीन इल्ज़ाम लॻाइण वारे मामले ते ॿुधणी दौरान आज़म सवाती वकील सूदो पेश। वफ़ाक़ी वज़ीर तरफ़ां जवाब ॾियण लाइ 1 महीने जी मोहलत तलब। इलेक्शन कमीशन 1 महीने जी मोहलत लाइ वफ़ाक़ी वज़ीर जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। आज़म सवाती खे शो कॉज़ नोटिस ते 15 ॾींहनि में जवाब जमा कराइण जो हुकुम। इलेक्शन कमीशन संगीन इल्ज़ाम लॻाइण ते वफ़ाक़ी वज़ीर आज़म सवाती ऐं फवाद चौधरी खे शो कॉज़ नोटिस जारी कया। सिंध ऐं बलूचिस्तान नेपरा जे ट्रिब्यूनल्स में पंहिंजा अहल मेंबर्स नामज़द करण में नाकाम करार। नेपरा ट्रिब्यूनल्स में मेंबर मुक़ररी जा इख़्तियार सूबनि खां खसे वफ़ाक़ खे ॾियण जूं तयारियूं। सदर तरफ़ां 25 ऑगस्ट ते बिजली जी पैदावार ऐं विर्छ बाबति एक्ट में तरमीम जो जारी कयल ऑर्डिनेंस स्टैंडिंग कमेटी में पेश। कमेटी के ब्रीफिंग में बिजली वज़ारत जे सेक्रेटरी जो चवणु हो त नेपरा जे ट्रिब्यूनल्स में सूबा 3 सालनि लाइ पंहिंजा मेंबर्स नामज़द कंदा आहिनि। इहे इख़्तियार सूबनि खां वठी वफ़ाक़ खे ॾिना पिया वञनि। ऑर्डिनेंस ज़रिए ट्रिब्यूनल्स में बिजली ऐं फाइनेंस मेंबर्स जी मुक़ररी बाबति तरमीम कई वई आहे। ट्रिब्यूनल्स में फाइनेंस मेंबर मुक़ररी जो वारो सिंध जो आहे, पर सिंध हुकूमत जो नामज़द मेंबर घुर्जुनि ते पूरो नथो लहे। PP नवाज़ लीग ऐं PTI ऑर्डिनेंस जी मुखालफ़त कंदे चयो त तरमीम सां सूबनि जा इख़्तियार ख़तम थी वेंदा। ट्रिब्यूनल्स में मेंबर्स जी मुक़ररी लाइ वक़्तु मुक़ररु कयो वञे। बलूचिस्तान में सियासी उथल पुथल बाद पंजाब हुकूमत खे एराइण जूं ॻाल्हियूं ज़ोर वठी वियूं। नवाज़ लीग अॻवान राणा सनाउल्ला जो चवणु आहे त पंजाब हुकूमत खे एराइण वफ़ाक़ी सरकार खे किराइण बराबरि हूंदो। उस्मान बोज़दार वेंदो त नवाज़ लीग हुकूमत न ठाहींदी। इहो सियासी तौरु ग़लति हूंदो त पंजाब में PTI जी हुकूमत ड्राहे पंहिंजी हुकूमत ठाहियूं। उस्मान बोज़दार जे वञण बाद शफ़ाफ़ चूंडुनि जो मुतालबो कंदासीं। PP अॻवान कमरुज़मा काहिरा जो चवणु आहे त शो कॉज़ नोटिस ॾींदड़ जमायतुनि बलूचिस्तान में बेएतमादी रिथ ते BAP जी सपोर्ट कई। सुभाणे हुकूमत ठाहिण लाइ बि BAP जी सपोर्ट कंदियूं। इन्हनि पार्टीज़ खे कॾहिं शो कॉज़ नोटिस जारी थींदा? पार्लियामेंट में ऑपोज़िशन जो राब्तो हूंदो आहे। अवाम हुकूमत मां छोटकारो चाहे थो। ऑपोज़िशन पार्टीज़ मुतहद थियूं त हुकुमराननि मां छोटकारो मिली सघे थो। शिकारपुर पुलिस फुल फ्राई ऐं हाफ फ्राई फॉर्मूले ते अमल तेज़ करे छॾियो। मुबैना मुक़ाबले में वधीक हिक ॼणे जे मारिजी हिकु ॼणे यूनिस उर्फ़ सदोरो तौरु सुञाणप थी।
नौशेर फिरोज इलाइक़े ठारू शाह में हटायल पुलिस एहलकार खिलाफ सनस ज़ाल हैदराबादी अदालत में दरख्वास्त दाखिल कराए छड़ी। औरत तहमीना मेमण तरफ़ां ग़ुलाम मुस्तफ़ा भान ते बदपेशे लाइ मजबूर करण ऐं मौतमार धमकियुनि जा इल्ज़ाम। अदालत हटायल पुलिस एहलकार के नोटिस जारी कंदे 28 अक्टूबर ते तलब करे वरितो। IG सिंध तरफ़ां मामले जो नोटिस वठण बाद SSP नौशेर फिरोज़ इल्ज़ाम हेठि आयल अॻूणे एहलकार के बयान लाइ तलब करे वरितो। ग़ुलाम मुस्तफ़ा भान ॿीहर ज़ाल जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त तहमीना ऐं सनस वारिस मिल्कियत फॿाइण लाइ ड्रामो करे रहिया आहिनि। इल्ज़ामनि खे अदालत में कूड़ो साबित कंदुसि। भारत के तारीख़ी शिकस्त ॾियण बाद अॼु शाहीन कीवीज़ जो शिकार कंदा। पाकिस्तान की टीम अॼु न्यूज़ीलैंड सां मुहारो अटकाईंदी। ॿिन्ही टीमुनि में मैच शाम 7 वॻे शारजा में खेॾी वेंदी। पाकिस्तान की टीम भारत सां मुक़ाबले जहिड़ी कारकर्दगी ॾेखारण लाइ तैयार। पाकिस्तानी स्क्वाड में का भी तब्दीली न करण जो इम्कान। न्यूज़ीलैंड के कप्तान पाकिस्तान के फेवरेट करार ॾेई छॾियो।